बाबा बाबा ता नहीं रूबरू मत करे वेठा हूं दो हथो हथ दे रखे वेठा हूं दो मां ते चवां तो हिकड़ी ॾींहुं ताके खजड़ा अगवा करे हलिया वञनि बाबा 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 मुल्क में को मम्मड़ मचायो को बम फोड़ के बाहियूं ॾियो त का मुल्क खे ख़बर पए बाबा मां त चवां तो तेने सुचुअ अहिड़ो त सोगो करायो अहिड़ो त इहे सिक करायो बेटाई साहब जा बैत ॻाईंदो अथव ते बैत विसरी वञसि ईअं बागोर हा वाह हा रेस तव्हां रुगो हिन सुल्तू ऐं परूअ खे सुक कयो ओए था ॾिसो हिन हाशिम जा पाणी वच कुॾंदी आहे किले आर मां छा ते कुॾां मूं वटि त न हाणे पैसो आहे न पाई न बनी आहे न ॿारो तूं ई ॿुधाए चाचा तॻिया मां त हाणे ख़ाली कोको थी वियो आहियां बाबा माण्हुनि खे कहिड़ी ख़बर ते ख़ाली खोखो आया बारूद भरियल अथसि तव्हां असां ॿिन्ही खे थोरी इजाज़त ॾियो त असां कीअं साड़नि मस्तु ठण के नाकेलियूं नक में जेठ झुकायूं अब कीअं गोर हा वाह बिल्कुल रेस ईअं बि करे सुल्तान ऐं हाशिम खे मजबूर करणो आहे त उहे केसनि था हथ खणनि सुल्तान खे त खणी असां मञाए बि वञूं हाशिम खे केरु मञाईंदो इहा कयो न बाबा साईं कम जी ॻाल्हि हाणे इहो कम मूं ते ऐं गोहर पुट ते छॾे इन हाशिमड़े खे पटियूं अलफ खां वठी ये ताईं मां पाण थो पढ़ायां बाक़ी रहियो इहो सुल्तू इन सुल्तूअ जे लाइ त ही मुंहिंजो शींहुं पुट गोहर ई काफ़ी आहे इहे इज़त सां कोन मञीदा असीं बाबा वरी कहिड़ो इज़त वारा आहियूं असां खां टीण ते उहो पैसा हू इज़त वारी ॿोली सम्झंदा ई कोन हाणे वेही ॾिसजांइ जेका असीं उन्हनि सां कार कंदासीं असीं जेको मम्मण मचाईंदासीं ज़मीन खां वठी आसमान ताईं बाबा साईं जेकॾहिं तुंहिंजा केस ख़तमु न थियनि न त मुंहिंजो लाइ नालो कुते ते रखी छॾ ठीकु आहे चाचा तॻिया तूं आज़ादु आहीं जीअं वणई तीअं वञी कर पर हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखजांइ मुंहिंजे मथां को बि केस न थियणु घुरिजे इहा कयो न बाबा साईं कम जी ॻाल्हि असांखे रुगो तव्हांजो इजाज़तनामो खपंदो हाड़ी वेही पंहिंजे अखियुनि सां ॾिसजो त मां ई पुट गोर कीअं था इहे बंभोर खे बाहियूं ॾियूं अमा कीअं गोर सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।